नाज़रीन हेडलाइन सां ॾिठियूं अफ़सोसनाक ख़बर आहे अवां सां शेयर कयूं पिया। कश्मीर वेझो मांघर फाटक वटि रोड हादसो पेश आयो आहे। रोड हादसे में 3 ॼणा फौत थी विया, 4 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। फौतियुनि में लकी गुलाम शाह वासी, तनवीर बिरोही, अनीस ऐं उमर बिरोही शामिल आहिनि। अहम ख़बर आहे अवां सां शेयर कयूं पिया। हादसो पेश आयो आहे कश्मीर वेझो मांघर फाटक वटि, जंहिंमें 3 ॼणा फौत थी विया आहिनि, 4 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। कश्मीर मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर अहमद अली सियाल असां सां लाइन ते मौजूदु आहे। अहमद अली, कहिड़ा तफ़सील आहिनि हादसे जे हवाले सां आगाह कजो। हाँ जी बिल्कुल, मैं तोखे ॿुधाईंदो हलां। कश्मीर मांघर फाटक वटि रोड हादसो थियो आहे, जंहिंमें 3 ॼणा अजल जो शिकार थिया आहिनि, 4 ॼणा ज़ख़्मी थी थिया आहिनि। जॾहिं त ज़ख़्मी कश्मीर मांघर फाटक वेझो इंडस हाईवे रोड ते तेज़ रफ़्तार ट्रक ऐं मोटरसाइकिल जे पाण में नतीजे में आम्हूं साम्हूं टक्कर थी आहे, जंहिंमें 3 ॼणा मौके ते फौत थी विया आहिनि। वाक़े वारे हंधि ट्रक चलती थियनि जे करे वधीक जानी नुक़सान ज़ाहिर थींदो आहे। हादसे में 4 ॼणा सख़्तु ज़ख़्मी थी विया आहिनि, जिन में औरतूं बि ॿुधायूं वञनि थियूं ज़ख़्मी में। फौतियुनि में लकी गुलाम शाह जाड़ो वाह वासी रवासी, जेको तनवीर बिरोही, मोहम्मद अली बिरोही, यासिर बिरोही फौती में शामिल आहिनि। जॾहिं त ही शादी जी बारात शिकारपुर लकी खां कश्मीर तरफ़ अची रहिया हुआ त ही हादसो पेश आयो आहे। हादसे में ज़ख़्मी ऐं फौतियुनि खे कश्मीर सिविल अस्पताल पहुचायो आहे, जंहिंजी तिबी इमदाद ठीक आहे। मेहरबानी अहमद अली तफ़सील खां आगाह करण जे लाइ।